हमारे सिरिया सिंध काज़ न्यूज़ उडेरोलाल मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो प्रिंस आलम अबड़ो। उडेरोलाल स्टेशन भरिसां 10 दरी मोरी मां निकिरंदड़ सुल्तानपुर शाख खे भाऊ खान पठाण वटां 100 फुट घारो केलो कणक ऐं बाजरी समेत ॿिया फसल पाणी हेठि इतला जे बावजूदु इरीगेशन अमलदार न पहुता। आबादगारनि अली मोहम्मद खोसो जी अॻुवाणी में इरीगेशन अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त बरसाति बैदि शाख जा पर कमज़ोर थी विया हुआ। असां केतिरा ई भेरा इरीगेशन अमलदारनि खे शिकायतूं कयूं हुयूं पर केर बि ॿुधण वारो न आहे। अॼु बि शाख खे घारो लॻो आहे जंहिं करे असांजा तयारु थियल फसल पाणी हेठि अची विया आहिनि ऐं असांखे लखे रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। आबादगारनि वज़ीर आला सिंध ऐं सूबाई वज़ीर आपाशी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इरीगेशन अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।